Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम खेती सिरसेती सां जो मेज़बान कमाल लाशारी हाज़िर आहे। नाज़रीन, हिन मौजूदा सूरत हाल में जिते ज़राअत खे दरपेश केतिरा ई मसइला जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। हिन वक़्तु बरसातुनि जी जेका मानसून जी बारिशूं जेके आहिनि उहे हलनि पियूं। किथे किथे जेके बरसातूं आहिनि उहे फ़सुल खे नुक़सानु ॾियनि पियूं, त किथे किथे वरी बरसातूं जेके आहिनि उहे उन फ़सुलनि खे तमामु घणो फ़ाइदो ॾियनि पियूं। ख़ासि तौर ते थर वारो इलाइक़ो आहे, हुन सां गॾोगॾु काछो जेको आहे उन में बरसाति जे करे जेका आहे उते मालवंद माण्हू आहिनि, उतां जा जेके रवासी आहिनि उन्हनि में ख़ुशी जी लहर जेका आहे उहा थी वई आहे। पर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेका मौजूदा बरसाति हुई सवाइ खजी जे बाग़नि खां सवाइ बाक़ी जेको आहे काफ़ी हंधनि ते हुन जेका आहे सा उहा फ़सुल जे लाइ लाभाइती साबित थी आहे। मौजूदा वक़्त में जिथे पाण फूड सिक्योरिटी जो जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हुते कणिक जे हवाले सां ऐं जेका असां ईंदड़ सूरत हाल आहे उहा कुझु बहितर नज़र न पई अचे। ऐं कोविड जी सूरत हाल में ऐं उन्हनि ॾींहंनि में जिथे कारोबार खे बि कापारी धकु रसियो हुजे, एक्सपोर्ट जेका आहे उहा मुकमिल तौर ते या त बंदि हुजे या घणे भाङे जेका आहे सा उन ते असरु पियो हुजे। ऐं उहे गुज़िरियल ॾींहंनि जा जेके बाग़ आहिनि, अंब ख़ासि तौर ते ऐं उन समेत ॿियूं शयूं, ॿियो फ़सुलु जेको या ॿियूं शयूं जेके ज़राअत जा आइटम आहिनि उन्हनि खे कापारी धकु लॻो आहे। उन सूरत हाल में ईंदड़ ॾींहं जेके आहिनि उहे कणिक जे हवाले सां, अटे बहिरान जे हवाले सां जेके आहिनि उहे ख़तरनाक नज़र अची रहिया आहिनि। गुज़िरियल चंद ॾींहंनि में जिते कणिक जो बम्पर क्रॉप जेको आहे उहो सिंध में लथो, सिंध खां सवाइ बाक़ी समूरनि सूबनि जेको ख़रीदारी टारगेट जेको हदफ़ हुयो उहो पिणु जेको हासिलु न करे सघिया आहिनि। जंहिंखां पोइ कणिक लहण जे कुझु ई ॾींहंनि खां पोइ जेको पंजाब में अटे जो बहिरान, महांगाई, तोड़े सिंध में जेका आहे सा अटे जी शहरनि में जेका आहे सा कुझु महांगे थियण जा जेके आहिनि उहे इतला आहियूं। उन सां गॾोगॾु सिंध सां लाॻापियल बॉर्डर ते ख़ासि तौर ते पंजाब वारे पासे जेको आहे कणिक स्मगल थियण जा जेके आहिनि उहे पिणु इतला आहिनि। ईंदड़ ॾींहंनि में कणिक जो बहिरान जेको आहे उहो किथे बीहंदो ऐं जेका ख़रीदारी जेका खोट थी आहे, टारगेट हासिलु न थी सघियो आहे, उन जा असर जेके आहिनि उहे कहिड़ा थींदा। ऐं सिंध जो जेको ज़मीनदार आहे उन कणिक जेका आहे सा उहा विकिणी छॾी ऐं उहा जेका आहे सा या त गवर्नमेंट ख़रीद करे वरिती या त जेको आहे सो मिडिल मैन या वापारियुनि जेका आहे सा उहा ख़रीद करे स्टॉक करे छॾी आहे, जेके ईंदड़ ॾींहंनि में वरी मार्केट में महांगी जेका आहे सा वापसि थींदी। ऐं सिंध जो जेको माण्हू आहे, ग़रीब मिसकिन माण्हू आहे, सिंध जा जेके शहरी इलाइक़ा आहिनि उन्हनि में कणिक जेका आहे सा अटो जेको आहे उहो महांगे विकिरे थियण जो जेको आहे सो उहो अंदेशो आहे। छो त असां वटि चेक बैलेंस सही न हुअण करे इहे मामला जेके आहिनि उहे थियनि पिया। जॾहिं का शइ हारी ज़मीनदार आबादगार वटां वञे थी त उन में हज़ार मसइला पैदा करे उहा सस्ती वरिती थी वञे ऐं उहे साॻियूं शयूं जेके आहिनि चंद महीननि खां पोइ जॾहिं मार्केट में अचनि थियूं ऐं उन्हनि ई माण्हुनि वटि ख़रीदारी लाइ पहुचनि थियूं त उहे ॿीण या टीण ते जेके आहिनि उहे महांगियूं थियनि थियूं। खंड जे बहिरान खे न तव्हां ज़हन वठो त उहा खंड जेका आहे जॾहिं कमंद हारी खां वरिती पई वई त उहा 42, 45 या 50 रुपए किलो जे हिसाब सां उन हिसाब सां लॻाए करे जेको आहे सो कमंद जो फ़ी मण मुक़ररु कयो पियो वियो। पर जॾहिं उहा कमंद मिल मालिकनि ताईं पहुती ऐं उन मां खंडु ठही त उन खां पोइ वरी उहो मामिलो जेको आहे हिन वक़्तु खंडु 88, 90, 85 जेको आहे फ़ी किलो ताईं वञी पहुती आहे। सो कणिक जे बहिरान ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त मुख़्तलिफ़ जेके ज़मीनदार आहिनि, अॻुवान आबादगार अॻुवान आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। मुख़्तलिफ़ कणिक ते गहरी नज़र रखण वारनि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त ईंदड़ ॾींहं जेके आहिनि कणिक जी खोट जे हवाले सां, कणिक जे अटे जे बहिरान जे हवाले सां जेके आहिनि उहे कीअं थींदा। जी नाज़रीन, असां सां हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते तजिया निगार ऐं एंकर पर्सन अख़्तियार खोखर मौजूदु आहिनि। अख़्तियार खोखर ख़ासि तौर ते फूड, एग्रीकल्चर ऐं मुख़्तलिफ़ जेके ॿिया डिपार्टमेंट आहिनि काफ़ी उन ते रिसर्च कई आहे, काफ़ी अंगनि अखरनि सां रिपोर्ट्स ऐं मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे ॾिनियूं आहिनि। अख़्तियार सां ॻाल्हि ॿोल कंदासीं असां मौजूदा सूरत हाल, कणिक जी सूरत हाल ते जेका अञा चंद ई ॾींहं गुज़रिया आहिनि जो कणिक जो फ़सुलु लथो आहे ऐं टारगेट जेको आहे उहो सिंध खां सवाइ कहिड़े सूबे जेको आहे केतिरनि सूबनि जेको आहे उहो हासिलु कयो न कयो। उनखां पोइ जेका सूरत हाल आहे पंजाब में अटे जे बहिरान जी ऐं सिंध मां कणिक जेका आहे स्मगल थियण जा जेके इतला आहिनि इन समूरी सूरत हाल ते कंदासीं त ईंदड़ ॾींहं जेके आहिनि उहे ख़ासि तौर ते पूरे मुल्क में ऐं वरी सिंध में जेको अटे जो बहिरान या असांखे नज़र अचे पियो त उहे कीअं हूंदा। अख़्तियार अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अस्सलाम। अख़्तर साहब महिरबानी अव्हांजी टाइम ॾियण जी। असांखे ॿुधाइजो त कणिक जी जेका ख़रीदारी आहे उनखे थोरो ई वक़्तु गुज़रियो आहे अञा मस, ऐं उनखां पोइ वरी ही इतलाह जेके आहिनि त पंजाब में जेको आहे सो अटे जो बहिरान जेको थिए थो ऐं सिंध मां कणिक जेका आहे उहा पंजाब वञे पई। हाणे ई जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल आहे त सम्झो था त ईंदड़ फ़सुल ताईं जेको आहे मुल्क में अटे जे बहिरान जी ऐं कणिक जी जेका आहे मौजूदगी आहे उहा केतिरो सम्झो था त वॾो बहिरान जेको आहे ईंदड़ ॾींहंनि में पैदा थींदो? हाँ कमाल साहब, ॾाढी सीरियस पोजीशन आहे। आमतौर ते ईअं थींदो कोन्हे को, ऐं ईअं थींदो ईअं आहे त ख़ासि तौर ते जॾहिं नई नई सीज़न लहंदी आहे कणिक मार्च अप्रैल में, त उनखां पोइ घटि में घटि सेप्टेंबर ताईं जेका मार्केट हूंदो आहे उहो इंटेक्ट हूंदो आहे, छाकाणि जो काफ़ी मिक़दार में मौजूदु हूंदी आहे अन्न हुन में पंहिंजो अनाज हिन में मंडी में ऐं माण्हुनि वटि खाइण लाइ बि कुझु बचाए जेके रखंदा आहिनि उन्हनि वटि बि हूंदो आहे। त उन करे जेको आहे मार्केट में क़ीमतुनि में जेको फ़र्क़ु ईंदो आहे उहो अक्सर जेको आहे सेप्टेंबर खां पोइ ईंदो आहे। पर हीअ हाणे जेको आहे जुलाई में जेका पोजीशन पैदा थी आहे इहा ॾाढी ख़तरनाक क़िस्म जी आहे। ऐं इन में जेका शयूं ॻाल्हियूं जेके इशू जेके साम्हूं आया आहिनि उन में हिकिड़ो वॾे में वॾो इशू त इहो साम्हूं आयो आहे त कणिक वॾे मिक़दार में जेको आहे सो मुल्क खां ॿाहिरि निकिरी वई आहे। ऐं त एक्सपोर्ट थी आहे, स्मगलिंग थी वई आहे, ऐं सूबे खां बि ॿाहिरि ॿ आहिनि सूबा कणिक घणे खां घणी का कणिक वञे थी उहा बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे पासे खां अफ़गानिस्तान इन पासे ॾांहुं निकिरी थी वञे। छाकाणि अफ़गानिस्तान में त पंहिंजो मतिलबु त उहो ज़ाहिर आहे सॼो जेको अनाज जेको आहे प्रोड्यूस थींदो कोन्हे, हितां ई वेंदो आहे उतां। सो असल में मसइलो आहे त असांखे इदारा जिन जो कमु आहे कंट्रोल करणु जेको आहे हिन शयुनि ते उहे फेलियर आहे। पर इन खां वॾो जेको इशू आहे न कमाल साहब, उहो सिर्फ़ु स्मगलिंग न आहे, सभ खां वॾो इशू जेको आहे हिन वक़्तु जेको आहे सो उहो आहे ज़ख़ीरा अंदोज़ी जो। बिल्कुलु सही। पाकिस्तान जी जेका घुर्ज आहे कणिक जी उहा तक़रीबन 2.5 करोड़ टन आहे, ठीकु आहे, ऐं पैदावार बि तक़रीबन एतिरी थी आहे जेका फिगर साम्हूं आयूं आहिनि। उन हिसाब सां जेकर ॾिठो वञे त कणिक जी जेको आहे सो या अटे जो बहिरान या क़ीमतुनि जो वाधारो न थियणु खपे, जिन पैदावार बि ओतिरी आहे ऐं जेको आहे सो घुर्ज जेतिरी आहे। पर ऐं ॿियो असांजा जेके इदारा आहिनि गवर्नमेंट जा उन्हनि बि ख़रीदारी कई आहे पंहिंजे स्टॉक जेके उन्हनि खे ख़रीद कयूं, उनखां थोरो खणी टारगेट उन्हनि घटि वसूल कयो आहे। पर तक़रीबन जेको आहे सो उन मिसाल 80 लख टन उन्हनि वठिणा त जेको आहे सो 70 लख टन तक़रीबन उहे इदारा वठी चुका आहिनि, जंहिंमें सिंध, पास्को, पंजाब गवर्नमेंट आहिनि। पर हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त जॾहिं कणिक प्रोड्यूस बि सही थी आहे ऐं ज़रूरत जे मुताबिक़ थी आहे त पोइ छो बहिरान आहे। हाणे फेडरल गवर्नमेंट चयो सिंध गवर्नमेंट खे त तव्हां हाणे खां ई रिआयती अघ ते कणिक ॾियणु शुरू कयो फ्लोर मिलनि खे ऐं चकिन खे, त जीअं अटे जा अघ कंट्रोल में थियनि। हाणे सिंध गवर्नमेंट जो चवणु आहे जेकर हाणे खां ई असां जेको जुलाई में ॾियणु शुरू कंदासीं त पोइ इहो त ज़ख़ीरो असांजो सेप्टेंबर अक्टूबर ते ख़तमु थी वेंदो, पोइ त जनवरी डिसंबर में त वरी माना डिज़ास्टर अची वेंदो। अटे जो अघु जेको अॼु 65 रुपए आहे ऐं 65 खां 70 रुपया, इहो त अॻिते हली दिसंबर ताईं 90 खां 100 ते पहुची सघे थो। इहो माना तमामु वॾो जेको ख़दशो आहे त इहा जेका पोज़ीशन ख़राबु थींदी ख़ासि तौर ते नवंबर, दिसंबर, जनवरी, फरवरी, इहे इलाही ख़तरनाक महीना हूंदा अटे जी क़ीमतुनि जे हवाले सां। उन करे सभ खां पहिरियों हिकु ज़रूरी कमु आहे उहो इहो आहे त ज़ख़ीरा अंदोज़ी जे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए। तमामु वॾे पैमाने ते वापारियुनि कणिक ज़ख़ीरो करे रखी आहे ऐं उन में ख़ुदि गवर्नमेंट जा इदारा मुलविस आहिनि, गवर्नमेंट जा माण्हू मुलविस आहिनि जेके इतलाह ॾियनि था। ॿियो गवर्नमेंट जेको आहे सो कणिक इम्पोर्ट करणु वञे पई, ऐं इहा जेकर इम्पोर्ट थिए थी त उन सां बि पोज़ीशन कुझु बहितर थी वेंदी ऐं कंट्रोल थी वेंदो। पर पोइ मसइलो जो हल कोन्हे को, उहा इम्पोर्ट जेका कणिक ईंदी त उहा उनजी क्वालिटी एतिरी सुठी कोन थी हिते। त उन करे ऐं ॿी इंटरनेशनल मार्केट जेको आहे उहो एतिरो हिन वक़्तु चढ़ियल आहे, उहो इम्पोर्ट कणिक जेकॾहिं जॾहिं हिते ईंदी त उहा ॿिए माण्हुनि खे सस्ती कोन पवंदी। उहा बि जेको आहे सो तॾहिं बि जेको आहे सो अटो तव्हांजो 60 खां 65 खां हेठि कोन ईंदो, उहा बि इंटरनेशनल मार्केट हिन वक़्तु कणिक चढ़ियल आहे। त उन करे इहा पोज़ीशन ॾाढी हिन वक़्तु ख़राबु आहे। सिर्फ़ु हुनजो बुनियादी सबबु इहो आहे असांजा जेका करप्शन ऐं इदारनि जो फेल्यूअर आहे, जिन करे जेको आहे सो इहो सभु कुझु जेको आहे असां हिन सॼी सूरत हाल खे हिकिड़ो असां वीट प्रोड्यूसिंग कंट्री आहियूं पर असां हिन सॼी बहिरान खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं।
जी कमाल साहब। अख्तर साहब असांखे इहो ॿुधाइजो त जीअं इदारनि जे फेल्यूर जी अवां ॻाल्हि ॿोल कई, अच्छा इहो सम्झूं बि था उन खां पोइ असां वरी इम्पोर्ट कयूं था, अॻे चऊं था डॉलरनि जो मसइलो आहे, असां वटि पंहिंजूं ज़रूरी जिन्सूं ॿाहिरि घटि थियूं वञनि, एक्सपोर्ट असां वटि जेका आहे उहा न पई थिए, इम्पोर्ट कयूं था, उन खां पोइ असां उन वक़्तु कोशिशि छो नथा कयूं त हीअ जेका कणिक मुल्क खां ॿाहिरि वञे थी ऐं उहो चंद माण्हुनि खे फ़ाइदो थिए थो ऐं पोइ वरी लोड़े सॼो मुल्क थो। सो इन ते जेकॾहिं ध्यानु न गुज़िरियल केतिरनि ई अरसे खां वठी इन ते छो नथो ॾिनो वञे ध्यानु, त घटि में घटि जेका भला घटि में असां टारगेट पूरो आहे, असां वटि हदफ़ पूरो आहे, घुर्ज पूरी आहे, त पोइ असांखे इम्पोर्ट करण जी ज़रूरत ई पेश न अचे। ॾिसो ॻाल्हि त इहा ई त कयूं था न, त बुनियादी तौर ते मसइलो जेको आहे सो रेगुलेशन जो आहे। रेगुलेशन जा जेके इदारा आहिनि जिन खे इहो सॼो सिस्टम रेगुलेट करिणो आहे, जिन खे स्मगलिंग रोकणी आहे, जिन खे ज़ख़ीरा अंदोज़ी रोकणी आहे, जिन खे जेको आहे सरकारी ख़रीदारी जो टारगेट आहे उहो पूरो करिणो आहे, जिन खे मार्केट जी सूरत हाल खे कंट्रोल करिणो आहे, जिन इदारनि खे, उहे असल में उन्हनि जो फेल्यूर आहे ऐं बल्कि मां चवंदुसि उहे करप्शन जे बाद चढ़ियल आहिनि ऐं उन्हनि जो करोड़नि अरबे रुपयनि जो फ़ाइदो आहे माण्हुनि जो। इहे माण्हू कणिक ज़ख़ीरो करे स्मगल करे उन मां बि कमाइनि था, वरी जेको आहे सो इम्पोर्ट करे वरी उन मां बि कमाइनि था, ऐं सॼे जेको मामले में इन चकीअ में जेको पीसिजे थो उहो अवाम आहे जेको मुसलसिल पियो पीसिजे थो। सही सही। अगरि साहब आख़िरी असांखे इहो ॿुधाइजो त सिंध जी सूरत हाल, छो त सिंध जे टारगेट जी जेकॾहिं पाण ॻाल्हि था कयूं त टारगेट जेको आहे उहो ख़रीदारी जो उहो सिंध जेको आहे सो पूरो कयो आहे ऐं असां वटि क्रॉप जेको आहे उहो बहितर जेको आहे सो पोज़ीशन में लथो आहे। सम्झो था त इन सॼे जो असरु जेको आहे ज़ाहिर जेकॾहिं पंजाब में फ़र्क़ु पए थो ऐं बलोचिस्तान में फ़र्क़ु पए थो, सिंध ते केतिरो फ़र्क़ु पवंदो इन सॼी सूरत हाल जो? ॾिसो न सिंध वारा त मतिलबु सिंध जो जेको हाल आहे न, सिंध वारा त सिंध में त हिते सूरत हाल अहिड़ी हुजणी न खपे, बहितर हुजणु खपे। सिंध वीट प्रोड्यूसिंग कंट्री आहे ऐं तमामु सुठो फ़सुलु थियो आहे असां वटि। सिंध इन सॼे निज़ाम जी ख़राबीअ जो सभ खां वधीक जेका भोगे थी उहा सिंध थी भोगे। सिंध इन करे थी भोगे त सिंध में हिन वक़्तु बि वापारियुनि जा गुदाम भरिया पिया आहिनि। सिंध जे ॿाहिरि वारनि इलाइक़नि में बि, शहरी इलाइक़नि में बि ऐं जेके रिपोर्ट्स अचनि थियूं ऐं उहे सिंध हुकूमत सिर्फ़ु नाले में नोटिफिकेशन जारी थी करे त बाबा सूबे खां ॿाहिरि कणिक न वञे, लॻल आहे ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी जे ख़िलाफ़ DC कार्रवाई कनि, सम्झ। पर ॿुधायो त का कार्रवाई थी आहे? पसंदि नापसंदि ते चंद जॻहनि ते छापा लॻा हूंदा, बाक़ी न त सम्झो त खणी यार उहे बि लॻा हूंदा त उहे बि सॼी मिली भगत हूंदी। उहो जंहिं वटि जेको आहे सो 5 गोदाम हूंदा न, उन हिकिड़े गोदाम में मिली भगत करे छापो हूंदो ऐं 4 गोदामनि लाइ चयो वेंदो त हिन जा पैसा ॾे असांखे। सही, बिल्कुलु ईअं थियो, ईअं पोइ थिए। उन सां पूरो हिसाब किताब आहे। हाणे जेका बोरी वापारियुनि ख़रीदारी कई हुई 3500 में, उहा हिन महिल हू 5000 में था विकिणनि। माना 2 महीननि में उन्हनि खे 1500 रुपए फी बोरीअ ते मुनाफ़ो थियो आहे। त अंदाज़ो लॻाए कमाल साहब तव्हां त हीउ केॾो वॾो जेको आहे सो माना फ्रॉड आहे, केॾो वॾो माण्हू सां ज़ुल्म आहे। सिर्फ़ु जेको आहे असांजी इंतिज़ामी नाअहली, प्योर इंतिज़ामी नाअहली, जेको खुराक खातो आहे। मां अॻे भेरे बि तव्हांखे ॿुधायुमि त इहो हिन वक़्तु सिंध हुकूमत 120 अरब रुपयनि जी कर्ज़ी आहे, जंहिंमें 70 अरबनि जो कर्ज़ु उहो आहे खुराक खाते जेको खयूं बैंकुनि मां कणिक वठी ऐं वापारियुनि खे ॾिनो इशू प्राइस ते, वरी उहो कणिक काॾे गाइब थी वई, कर्ज़ु लथो कोन। ऐं उहो 70 अरब उहो कर्ज़ु आहे जेको उन तमामु पुराणो आहे ऐं सिंध हुकूमत तक़रीबन हर साल 10 अरब रुपया उन कर्ज़ ते व्याज थी ॾे। आहे को पुछण वारो जो कर्ज़ु छो चढ़ियो या कणिक काॾे वई? खुराक खाते ख़रीद कई 100 अरब जी ख़र्च, मतिलबु केॾी वॾी फिगर आहे। अंदाज़ो कर, हिकु सुबुह जिन माण्हुनि खे पीअण जो पाणी कोन्हे, तालीम कोन्हे, इस्पतालुनि में व्याज ते एतिरो भरे पियो, उहो 10 अरब छड़ो कणिक वारे अकाउंट में व्याज थो भरे सालानो। व्याज 10 अरब केॾी वॾी रक़म आहे। केतिरे माण्हुनि खे दवा मिले, केतिरे ॿारनि खे स्कूल मिले, केतिरे माण्हुनि खे पाणी मिली वञे हिन सां। पर बेहसी आहे ऐं इहे सभु पैसा कंहिंजे जेब में विया? हिन ई त को पुछाणो करे, को आडिट ते, हिन ते को एक्शन ते कोई बि कोन्हे। सभु कुझु जेको आहे सो बसि हर कोई वक़्तु कढे थो पंहिंजो ऐं हलियो थो वञे। वॾी महिरबानी अख़्तियार साहब, मुख़्तलिफ़ रुखनि खां जेको आहे असांखे आगाह कयो नाज़रीन खे। न सिर्फ़ु इहो त कणिक जी जेका सूरत हाल अटे जी जेका आहे उहा ईंदड़ ॾींहंनि में कीअं थींदी ऐं मुल्क जेको आहे उहो कणिक इम्पोर्ट करण जो जेको आहे सो सोचे पियो, जॾहिं त असां वीट प्रोड्यूसिंग कंट्री आहियूं ऐं असां वटि टारगेट पूरो लथो आहे सिंध में ख़ासि तौर ते, ऐं जेको मुल्क जी घुर्ज आहे ओतिरी कणिक मौजूदु आहे। पर कणिक केॾांहुं वई, जंहिंखां पोइ इहा ज़रूरत पेश थी अचे त असां कणिक जेको आहे सो दरामद जेका कयूं पिया
अॻे ई चऊं पिया त असां वटि जेको आहे सो डॉलर जो मसइलो आहे ऐं एक्सपोर्ट असां वटि थिए कोन पई, इम्पोर्ट उहे शयूं जेकी असां वटि वाफ़िर मिक़दार में थियनि थियूं ऐं उहे ई वरी असां इम्पोर्ट कयूं पिया, त यकीनन इन माफ़िया खे ई फ़ाइदो आहे। बाक़ी मुल्क जी अवाम हारी, उहो कहिड़े बि सूबे जो हुजे ऐं ख़ासि तौर ते सिंध सूबे जो जेको हारी आहे उहो जेको आहे सो लोड़े पियो, परेशान थिए पियो। ऐं ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां वापसि अची कणिक इशू ते जेको आहे सो कोशिशि कंदासीं त अञा वधीक असां आबादगार अॻुवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त जीअं क्लियर जेका हिकिड़ी पोज़ीशन जेका आहे उहा साम्हूं अची सघे ऐं हुकूमत जेका आहे वक़्त जी हुकूमत, उहा सूबाई हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे, उहा इन पासे अखि पटे त जेकॾहिं कणिक जेका असां वटि वाफ़िर मिक़दार में थिए थी, असां वटि घणे तइदाद में थिए थी, असां वटि पंहिंजी घुर्ज मुताबिक़ जेका आहे उहा लहे थी, उन बावजूदि बि असां उनखे लिकायूं था ऐं चंद पैसनि एवज़ जेका असां मुल्क खां ॿाहिरि विकिणूं था ऐं वरी महांगे अघ ते जेको आहे असां ख़रीद कयूं था ऐं पोइ वरी आवाम खे उहा महांगी कणिक जेका आहे असां वठण ते मजबूर कयूं था। इन सॼी सूरत ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ब्रेक जो वक़्तु आहे, वठूं था नंढड़ी ब्रेक। जी नाज़रीन, जीअं ॻाल्हि ॿोल कईसीं पे अटे बोरान जे हवाले सां, कणिक ख़रीदारी जेके हदफ़ आहिनि सूबनि पारां सवाइ सिंध जे, उहे बि जेके आहिनि से हासिल न थी सघिया ऐं उन खां पोइ थोरो ई वक़्तु गुज़रियो आहे कणिक जे फ़सुल जे मार्केट अचण में ऐं मार्केट में जेको आहे सो अचण खां पोइ कुझु ई टाइम खां पोइ कणिक जो ही जेको बहरान आहे उहो पंजाब में मुख़्तलिफ़ जेको आहे सो ॿियनि शहरनि में असांखे नज़र अचे पियो त फौरी तौर ते जेकॾहिं हिन वक़्तु ई अहिड़ी सूरत हाल आहे त उहा ईंदड़ फ़सुल जे लहण ताईं जेका सूरत हाल आहे उहा किथे बीहंदी ऐं ख़ासि तौर ते सिंध जी कणिक जेका आहे सा उहा बि इतला आहिनि त पंजाब जेका आहे सा उहा सिमगल थियण जा जेके आहिनि से उहे इतला पिणु जेके आहिनि से गुज़िरियल ॾींहंनि में असांखे मुख़्तलिफ़ सोशल मीडिया तोड़े मीडिया ते जेके आहिनि से उन हवाले सां रिपोर्टूं नज़र मां गुज़रियूं। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते आबादगार अॻुवान आहिनि कामरेड अताउल्ला मलूखाणी। कामरेड खां पुछंदासीं त कणिक जो फ़सुल जेको सिंध में हूअं बम्पर किराप लथो ऐं उन खां पोइ जेका कणिक जी ख़रीदारी जेका कई वई, उन खां पोइ हिन वक़्तु शहरनि में सिंध में जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे सो कुझु अटे महांगे थियण जा जेके आहिनि सो उहे असांखे इतला मिलिया, जॾहिं त सिंध में हिन वक़्तु एॾो को वॾो बहरान कोन्हे, पर जेकॾहिं पंजाब में ॿियनि सूबनि में इहा शइ नज़र थिए थी त पोइ उन जा असर यकीननि जेके आहिनि उहे सिंध ते पवंदा, त उन खां पोइ सूरत हाल जेका आहे सा उहा किथे बीहंदी। कामरेड अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कामरेड, मौजूदा सूरत हाल में जिते असां वटि कणिक ख़ासि तौर ते उनजो बम्पर किराप जो जेको ॿुधायो वियो, ख़रीदारी टारगेट जेको आहे उहो बि हासिलु थियो, उनखां पोइ ॿियनि सूबनि में हिन वक़्तु ख़ासि पंजाब जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त उते अटे जो बहरान जी जेका आहे सूरत हाल पैदा थी, जॾहिं त फ़सुल खे बि अञा चंद ई कुझु ॾींहं गुज़रिया आहिनि, कुझु महीना जेकॾहिं पाण चऊं त शायदि गुज़रिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेकॾहिं इहा सूरत हाल आहे त सम्झो था त जेको ईंदड़ फ़सुल आहे ओसी ताईं सूरत हाल जेका आहे सा अटे बहरान जी जेका आहे उहा किथे बीहंदी पूरे मुल्क में ऐं उन खां पोइ सिंध में? साईं, असां तव्हांजे प्रोग्रामनि में 3-4 साल अॻु में बि इन शइ जी निशानदेही कई हुई त जेकॾहिं गवर्नमेंट 1 साल अॻु में पंहिंजो माना पोखण खां अॻु में माना जिन्सनि जो माना प्राइस रेट जो ऐलान नथी करे ऐं प्रॉपर जेको आहे सो माना कणिक ऐं मेजर क्रॉप आहे माना कणिक उन ते नज़रदारी न कंदी त माना फ़सुल घटि थींदो ऐं प्लस में कणिक असांजो ॿाहिरि वेंदो। हाणे जीअं असांजो कणिक लथो लहण जे टाइम ते गवर्नमेंट अहिड़े हिसाब सां कोन वरिती जेको अॻियनि सालनि में गवर्नमेंट वठंदी, उन्हनि खे वठणु न ॾिनो वियो या माना उन्हनि माना वठी न सघिया, त कणिक असांजो माना ओतिरनि इलाइक़नि ॾे ॿाहिरि निकिरी वियो, असांजे मुल्क खां ई ॿाहिरि निकिरी वियो। जेको मथे असां वटि जेको पाकिस्तान में कणिक थिए पियो उहो क्वालिटी में तमामु भली कणिक थिए पई, उहा जॾहिं ॿाहिरि वई त डेफिनेटली असां वटि कणिक जी खोट थी वई। जेका कणिक हिन वक़्तु ई खोट थी आहे, इन जो मतिलबु आहे त कणिक लहण ताईं असां वटि बहरान इहा शदीद शिकिल इख्तियार कंदो। सिर्फ़ु इन जे करे त असांजा गवर्नमेंट ऐं असांजा जेके इदारा इन शइ ते जेको कंट्रोल कनि था, जेके साहब इक़्तिदार आहिनि या उहे इन शइ ॾांहुं तवजो ई नथा कनि। जीअं मां तव्हांखे ॿुधायां, असांजो सिंध सीट कारपोरेशन इलाही सालनि खां बंदि आहे, कॾहिं गवर्नमेंट खे
आला इक़्तिदार वारनि खे कॾहिं जूं बि कोन सुरी त भई के असां पंहिंजो माना इन्हनि इदारनि खे फ़ाल करियूं, असां हारियुनि खे माना जेको आहे सो फैसिलिटियूं ॾियूं, फ़ाइदा ॾियूं। इन वक़्तु कणिक सां गॾु खंड जो बि बहिरान थींदो, छाकाणि त कमंद बि घटि लहंदो। कणिक माना असांजो अहम फ़सुलु आहे जेको हिन वक़्त खां गवर्नमेंट इन जे लाइ माना एक्शन खणे ऐं पंहिंजो जेको आहे सो सपोर्ट जेको प्राइस माना जेको आहे पंहिंजो सपोर्ट प्राइस मतिलबु आहे जेको रेट आहे उहो माना 3-4 सालनि खां वठी मुसलसिल माना उहो वधाइनि न पिया। सही। तंहिं करे आबादगार माना इन ॾांहुं तवजह घटि कनि पिया। उन जे करे माना इहो ज़रूरी आहे उन्हनि इक़्तिदार वारनि जे लाइ त हिन वक़्त खां इन ॾांहुं तवजह कनि ऐं इन्हनि अञा बहिरान वधंदो हुयो। कामरेड ॾिसो त जेकॾहिं पाण सपोर्ट प्राइस जी ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु जेको असां वटि ख़रीदारी टारगेट आहे उहो पिणु जेको आहे सो हासिलु थियो ऐं हिन वक़्तु जेका कणिक आहे उहा मिडिल मैन या वापारी वटि जेका आहे उहा पहुती। चंद महीननि खां पोइ इहो वापारी जी मार्फत उहा जेका ॿीहर मार्केट में अचे थी त उहा हद खां वधीक जेका आहे उहा महांगी थिए थी। चेक बैलेंस जेको हुकूमत खे हुजणु खपे, कंट्रोल करणु खपे इन ते क़ीमतुनि ते, उहा शइ असांखे नज़र कोन थी अचे, जंहिंजे करे इहे विच में जेको आहे सो महीने ॿिनि जे लाइ उहा खोट बहिरान पैदा करे पोइ एट ए टाइम जेको आहे फ़ी किलो ते जेको आहे वाध थी वञे थी ऐं अटो पोइ ज़ाहिर आहे मजबूर माण्हू उहो त कीअं बि जेकॾहिं मार्केट में केतिरो बि महांगो मिले थो वठिणो पए थो। सो असां वटि चेक बैलेंस न हुजणु जेको आहे उहो वॾे में वॾी जेका मुसीबत आहे उहा आहे जंहिंजे करे हीअ मसइला था थियनि। मां छा चवंदो? हा, ऐं ॿई शयूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त माना जेका टारगेट पूरे करण वारी ॻाल्हि कनि था त पोइ ठीकु आहे, मिलनि खे कणिक ॾियनि न, टारगेट पूरो आहे त बसि। हाणे माना ॿ शयूं आहिनि। इन्हनि जॾहिं ख़रीदारी कई पे आम मार्केट में जेको गवर्नमेंट रेट हो उन खां बि माना वापारी 5 रुपया मथे ॾे पियो, त पोइ गवर्नमेंट खे केरु छो ॾे? ऐं जेकॾहिं गवर्नमेंट खां ॿाहिरि ॿिया माण्हू वठनि पिया त उन्हनि खां गवर्नमेंट वठी छॾे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा ज़रूरु आहे त जेका माना ज़ख़ीरे अंदोज़ी वारी ॻाल्हि आहे उन ते गवर्नमेंट खे माना जेको आहे सो एक्शन खणणो पवंदो। जेको 10,000 20,000 माना जेको आहे सो बोरियूं खणी कारखाननि में मुख़्तलिफ़ जॻहनि ते रखी था छॾीनि त माना जेको आहे सो डबल रेट ते, हिन वक़्तु डबल रेट ते महांगो आहे कणिक, हींअर ई माना ॾेढुनि वारो रेट इख़्तियार थियो, इहो त बीच छटण वारे टाइम ते इलाही माना महांगो थींदो। इहा शइ गवर्नमेंट खे करणु घुरिजे सर। बिल्कुलु, वॾी महिरबानी कामरेड अवां जी। ऐं नाज़रीन मां ॿुधो त हिकु त जेको आहे चेक बैलेंस जेको आहे न हुजणु, उन सां गॾोगॾु इन सां जेकॾहिं पाण अञा थोरो पोइते हलूं त मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि, तहक़ीक़ाती इदारा जेके आहिनि, जेके असांजा ॿिज जेके आहिनि उहे पिणु असां वटि निज ॿिज जेके आहिनि उहे नथा पहुचनि, जंहिंजे करे ख़र्च जेको आहे उहो वधे थो ऐं ओतिरो जेको उपत आहे असां वटि फ़ी एकड़ जी उहा कोन पई थिए। अॻु में ई आबादगार खे इहो नुक़सानु पहुचे पियो, जॾहिं त हिन वक़्तु सुधरियल मुल्कनि में जेको फ़ी एकड़ आहे उहो अलाए 100 खां मथे जेको आहे सो फ़ी जेको आहे पहुतो आहे ऐं असां वटि उहे ई 40, 45, 60 ताईं जेको आहे सो फ़ी एकड़ ते जेको आहे सो जेको कणिक जेका आहे उहा थिए पई, जंहिंजे करे हुकूमत खे न सिर्फ़ु ख़रीदारी टारगेट हासिलु करिणो आहे पर उन सां गॾु शुरूआत खां वठी आख़िर ताईं जेको आहे फ्रेंडली माहौल ज़मीदार खे आबादगार खे ॾियणो आहे त जीअं मिडिल मैन सिर्फ़ु उहो फ़ाइदो हासिलु न करे पर उन जा जेके असर आहिनि, उहे जेके फ़ाइदा आहिनि उहे असांजे उन ज़मीदार ताईं, उन हारी ताईं बि जेको आहे पहुचनि। न त जेको मिडिल मैन आहे उहो कणिक ख़रीदारी करे ऐं उहो उन खां पोइ ज़ख़ीरा अंदोज़ी करे हथ सां जेको बहिरान पैदा करे ऐं उहा साॻी जेका कणिक आहे उहा 30-35 रुपए वठी करे उहा 100 रुपए ते जेको आहे उहो विकिरो जेका थींदी, जंहिंजे करे हुकूमत खे मुख़्तलिफ़ पासनि खां जेको आहे सॼो पंहिंजो जेको किरदारु आहे उहो अदा करिणो पवंदो। ॿीहर भलीकार नाज़रीन ॻाल्हि ॿोल कई पे अटे बहिरान जी कणिक ख़रीदारी ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मामला जेके आहिनि ऐं कणिक ते सिर्फ़ु खुराक खाते पारां जीअं अख़्तियार अॻु में ॻाल्हि ॿोल कई पे त खुराक खातो अरबे रुपयनि जो कर्ज़ी आहे ऐं खुराक खातो हर साल व्याज जी मद में जेके आहिनि से उहे अरबे रुपया अदा करे पियो ऐं उनखां पोइ सूरताल ईअं आहे त टारगेट मूजिबि जेका आहे सा कणिक उहा हदफ़ हासिलु कयो वियो। उनखां पोइ कणिक जेका आहे सा उहा सूबे खां ॿाहिरि मुल्क खां ॿाहिरि मोकिली वई ऐं इहे बि इतला आहिनि त कणिक जेका आहे सा उहा वरी जेका आहे सा इम्पोर्ट कई वेंदी ऐं वरी उहा कणिक मार्केट में महांगे अघनि ते जेका आहे सा आम माण्हुनि खे हारी नारी ताईं पहुचंदी। सो इन सूरताल ते ॻाल्हि ॿोल असां सां हिन वक़्तु जेके आबादगार अॻुवाण प्रोग्रेसिव अॻुवाण अली पल साहिबु मौजूदु आहिनि, सार्क अॻुवाण आहिनि जेका तनज़ीम आहे आबादगारनि जी ऐं काफ़ी जेका आहे सा मुतहरिक असांखे नज़र आई आहे माज़ी में आबादगारनि जा जेके मसइला रहिया आहिनि। अली साहिबु अस्सलाम वालेकुम। साईं जमाल साहब ठीक है, खुश हो?
अली साहब असांखे ॿुधाइजो त कणिक जेका अञा हाणे ई लथी आहे ऐं वरी इतला आहिनि त कणिक जेका आहे मार्केट में कोन पई मिले, महांगी पई थिए ऐं स्मगल थिए पई ऐं वरी जेको आहे सो कुझु महीननि खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे कणिक इम्पोर्ट कंदी, जॾहिं त मुल्क में जेका घुर्ज आहे कणिक उहा पूरी लथी आहे। पोइ कणिक आख़िर वञे काॾे पई ऐं ईंदड़ ॾींहं जेके आहिनि अटे बोरान जे हवाले सां कीअं पिया ॾिसो पल साहब? साईं हिकिड़ी ॻाल्हि त हिन में आउं चवां त आउं हुनखे जेका आहे सा गवर्नेंस जो इशू ऐं करप्शन जो इशू इन सां लिंक करियां थो। इहो पॉलिसी मैटर आहे। पॉलिसी असीं रड़ियूं कंदा आहियूं न, जॾहिं हिकिड़ो त गवर्नमेंट जेको आहे सा ख़रीद न कंदी आहे, गवर्नमेंट ख़रीद कंदी आहे त पोइ फूड डिपार्टमेंट लिकाए छॾींदो आहे ऐं पोइ कॾहिं कॾहिं गवर्नमेंट जूं डबल पॉलिसियूं हूंदियूं आहिनि। जॾहिं कमांड हितां खयों पिए त असां हिननि खे चयो त बाबा ही कमांड पंजाब हितां छो पियो खणे? सही। त सिंध गवर्नमेंट चयो त बाबा इहो जेको आहे सो फूड आइटम आहे, इहो जेको आहे सो खणी सघे थो। ठीकु आहे। वरी पोइ कणिक जॾहिं हिननि पाबंदी हणी छॾी त बाबा कणिक हिकिड़े ज़िले मां ॿिए ज़िले में न वेंदी। सही। उहा तॾहिं हयूं जॾहिं आबादगारनि कणिक वीचारनि विकी पे, ओॾी महिल हणी छॾियूं त आबादगारनि खे हिकिड़े ज़िले ॿियनि ज़िले में अगरि रेट सुठो बि मिलियो कोन, वरी जॾहिं आबादगारनि विकिणी दंग कई त उन खां पोइ यकदम महीनो या ॾेढ खां पोइ यकदम चवंदो बाबा हाणे इहा पाबंदी ख़तम थी वई। माना आबादगारनि वीचारनि जॾहिं मार्केट में कणिक आंदी हुई उन वक़्तु पाबंदी लॻल हुई। वरी जॾहिं वापारनि वटि कणिक पहुती त यकदम पाबंदी लही वई, पोइ त टिपी वई, पनो अकिल टिपी हुई, पंजाब में दाख़िल थी। अड़े बाबा हाणे पाबंदी हणो अचे, हाणे पाबंदी हणी कोन था सघूं, हीउ जेको आहे सो फूड आइटम आहे। असां चयो बाबा पहिरीं ज़िलनि में तव्हां पाबंदी हई जॾहिं आबादगारनि जी कणिक लथी हुई, हाणे नथा हणो। इहो पॉलिसी मैटर आहे, सभु पाण में मिलिया वेठा आहिनि। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि पाकिस्तान में इहा अथव त ईमानदारी माण्हुनि मां मोकिलाए वई आहे। जेका कणिक लहे थी उहा होर्डिंग थिए थी ऐं ही वञी लॻे थो केॾी महिल 70 सां, केॾी महिल 80 सां, केॾी महिल 85 सां। ग़रीब माण्हू जेको रूरल वारो ख़ुदि कणिक उपाए थो उहो मेल न्यूट्रिशन जो शिकार अथव। तव्हां जेकॾहिं फूड सिक्योरिटी वारे पर्सपेक्टिव में ॾिसंदव, ॿुधो साईं, जेकॾहिं फूड सिक्योरिटी वारे पर्सपेक्टिव में ॾिसंदव त जेका रूरल पॉपुलेशन आहे मेल न्यूट्रिएंट आहे, उन में हाणे जेका आहे खुराक जी कमी थींदी पई वञे ऐं मुल्क जी कणिक माना सुठी कणिक पैदा कंदड़ मुल्क जेको आहे सो इन बहिरान जो शिकार थिए त इन खां वधीक इन लाइ ॿियो छा इशू हूंदो? सही। अच्छा पल साहब असांखे ॿुधाइजो त ही त असां त इहे बहिरान जेके आहिनि उहे फ़सुल जे लहण खां थोरो अॻु में जेके आहिनि से उहा त खणी ॻाल्हि सम्झ में अचे थी त बाबा कणिक लहण में महीनो आहे, 2 महीना आहिनि। हीअ त अञा कणिक ख़रीदारी थी अञा मस मार्केट ताईं पहुती आहे, ज़ख़ीरो थियो आहे, ज़ख़ीर अंदाज़ जेको उन्हनि वटि पहुती आहे। हाणे जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल आहे त अञा त इलाही पंधु परे पियो आहे ॿिए फ़सुल ताईं, तेसीं ताईं सूरत हाल सम्झो था त पोइ ग़रीब माण्हू वीचारो अटो कीअं ख़रीद कंदो? तव्हां ऐं ॿिया दोस्त जेकॾहिं ॿुधंदा हूंदा तां बिल्कुलु सिंध गवर्नमेंट खे इहा मयार थो ॾियां एज़ ए आबादगार जी त सिंध गवर्नमेंट असांखे चवंदी आहे कणिक लही असां मीरपुर ख़ासि चंडोल यार लही मार्केट में विकिजी वेंदी आहे, सेंटर पोइ खोलंदा आहियूं, असीं रड़ियूं कंदा आहियूं, असीं मुज़ाहिरा कंदा आहियूं, असीं कोर्ट में वेंदा आहियूं, असीं सेंटर कोन खुलिया आहिनि। इहे छो थी डिले करे? जॾहिं हर साल ई सेंटर खोलणा आहिनि त छो थी डिले करे? नंढड़ो आबादगार वीचारो 1300-1400 रेट मुक़ररु कंदा आहिनि, असीं 1000 में पंहिंजो 1050 में पंहिंजी बोरी मण ॾेई ईंदा आहियूं। ॾिसो कहिड़ो ज़ुल्म आहे। उन खां पोइ वरी जॾहिं कणिक अची वेंदी आहे स्टॉक में त उहे चवंदा आहिनि बाबा हाणे पाबंदी आहे, ॿिए ज़िले में कोन थी वञी सघे, त आबादगार उते बि जेको आहे हुनखे लठ लॻे थी। माना हीउ जेको होल्डर आहे जेको स्टोर करे थो उहो पंहिंजे हिसाब सां आबादगारनि मां बि कमाए थो, वरी मुल्क जी सॼी हुन मां बि कमाए थो ऐं फ्लोर मिलुनि ते जेका कोटा वञे थी, सची ॿुधायां थो त फ्लोर मिलूं जेके आहिनि से आज़ार में थो, इलाही फ्लोर मिलूं जेके आहिनि से उहे आज़ार में आहिनि, ब्लैकमेलिंग में आहिनि, उहे अटे जी पूराई जेका आहे शहरनि में कोन पियूं करे सघनि। सही। तंहिंजे करे फूड सिक्योरिटी जो इशू आहे ऐं हिनखे फूड सिक्योरिटी जे पर्सपेक्टिव में असांजी गवर्नमेंट पाकिस्तानी फेडरल गवर्नमेंट हुजे या प्रोविंशियल हुजे ॾिसे ई कोन थी। ऐं असीं वरी एक्सपोर्ट पिया कंदा आहियूं। अड़े बाबा एक्सपोर्ट न एक्सपोर्ट हुजे जेसिताईं तव्हांजी पॉपुलेशन जेका आहे सा सिक्योर न आहे तेसिताईं तव्हां नथा रही सघो, जेसिताईं तव्हांजी पॉपुलेशन सिक्योर न आहे तेसिताईं तव्हां अफगानिस्तान खे नथा रही सघो। तंहिंजे करे पहिरीं पंहिंजे पाण खे सिक्योर करियो, आबादगार खे सिक्योर करियो। इहा ई सॼी सूरत हाल आहे जंहिंमें करप्शन बेड गवर्नेंस अची वञे थी। ऐं असीं त चवंदा आहियूं त बाबा असीं नंढा आबादगार आहियूं, असां सां घणो वेल आहे। हर साल मण ते 400 रुपए जो डंडो असांखे लॻे थो, 600 रुपए जो डंडो लॻे थो। हाणे तव्हां ॿुधायां जेकॾहिं 500-600 मण हुजे घर नंढड़े हिकिड़े आबादगार जी, हुनखे तव्हां ॿुधायो केतिरो डंडो लॻंदो हूंदो साल में? अच्छा पल साहब असांखे ॿुधाइजो त हाणे असां जेको हारी आहे ज़मींदार आहे उहो मयार सिंध खे ॾे, उहो मयार वफ़ाक़ खे ॾे, अरिड़हीं तरमीम खां पोइ मामला कुझु हिते, वरी पोइ फूड सिक्योरिटी जो मामिलो जेको आहे हिकिड़ी जेका वज़ारत उहा मथे, इम्पोर्ट एक्सपोर्ट जो मामिलो हुननि वटि। हाणे जेकॾहिं का ॻाल्हि कयूं था त सिंध हुकूमत जो खुराक खातो, ज़रात खातो जी
ॾिसो फेडरल गवर्नमेंट जो इहो आहे त हींअर फूड सिक्योरिटी जो मिनिस्टर आहे, उनखे ख़बर न आहे त कणिक वई केॾां, मिनिस्टर आहे, उनखे ख़बर न आहे। हाणे बाबा तव्हांजा ही एजेंसियूं ही तव्हांजा डिपार्टमेंट वेठा आहिनि, हिननि खे ख़बर न आहे त केॾां था वञनि। उन खां पोइ हींअर पेशावर सूबे में जेको नान जो अघु चढ़ियो आहे, जहिड़ो सोने जे बराबरि थी वियो आहे, ग़रीब माण्हू हुन ते पहुची नथो सघे, अहिड़ी सूरत हाल थी वई। तो सिंध खां बि पेशावर में हालत ख़राबु आहे। तंहिंजे करे ऐं रुगो सिंध गवर्नमेंट खे ॾोको थो ॾियां, ही मिसमैनेजमेंट जेका आहे सा फेडरल गवर्नमेंट जी बि आहे। फखर इमाम साहब जेको आहे हुनखे हींअर ख़बर ई न पई पए त वेई केॾां शइ, केॾां वई। असां जेके माफ़ियाऊं वेठियूं आहिनि उन्हनि गवर्नेंस खे छिके अहिड़ो क़ाबू करे छॾियो आहे ब्यूरोक्रेसी जी सपोर्ट सां, त जेका शइ विझो कणिक अञा लही दंग थी थिए, खोट शुरू थियो वञे। हाणे बाबा 3 महीना त छॾियो अञा। सही। पल साहब ये इतला आहिनि त मिसाल जेका ख़रीदारी जेका 3500-3400 बोरी जेका थिए पई, उहा हिन वक़्तु चंद ई ॾींहंनि खां बल्कि 1-2 महीननि खां पोइ 5000 ताईं मार्केट में पहुती आहे ऐं अञा 6 महीना गुज़रण खां पोइ जी सूरत हाल जेका आहे उहा कीअं नज़र पई अचे। जेको हिकिड़ो ग़रीब माण्हू शाम जो 5 किलो अटो वठी वेंदो आहे, 2 किलो अटो वठी वेंदो आहे, उन वीचारे सां कहिड़ी हालत हूंदी ईंदड़ 5-6 महीननि खां पोइ? साईं हीअ असांजी पंहिंजी प्रोडक्ट जेको हारी आहे न वीचारो, असां त हिकिड़ो पॉलिसी लेवल ते इहो चवंदुसि त हारी जेको आहे सो उनखे हुकूमत सब्सिडी ॾे या ॿिया के ऑप्शन्स ॾे जो पंहिंजी कणिक जेका आहे सा न विकिणे, पंहिंजो जेको हिसो कणिक जो जेको न विकिणे, छो जो हू अधु मुड़ी में ॾेई थो छॾे। उहा 1000 वारी कणिक वरी हुनखे वठणी थी पए, वञो 4000 रुपया जेको आहे सो वठे पियो साॻी कणिक जेका उपाय ख़ुदि थो पाण महिनत करे थो। तंहिंजे करे हीउ सॼो फ़ाइदो गवर्नमेंट जेको ॾे पई पंहिंजी पॉलिसी ग़लति पॉलिसियुनि जे करे उहो वापारियुनि खे ॾे पई ऐं इन सां गुरबत फैलबी ऐं मेल न्यूट्रिशन थींदी। ऐं हींअर असांजी अॻे ई जेका पॉपुलेशन जेका आहे सा 60-80% आहे, उहा पॉपुलेशन अंडर पॉवर्टी आहे ऐं हाणे क्राइसिस थींदो। जीअं पेशावर में मां क्राइसिस ॿुधायां पियो, नान कोन थो मिले, एॾो महांगो थी वियो आहे। तंहिंजे करे फेडरल गवर्नमेंट में मथां कोन लही आई आहे, उहा बि बहरान में आहे। अली साहब इहो ॿुधाइजो त आबादगार जी फेवर वारियूं फ्रेंडली जेके आहिनि, हारी फ्रेंडली पॉलिसीज़ जेके आहिनि, उहे तव्हांखे अंदाज़ो आहे त पोइ को ईंदड़ ॾींहंनि में का अहिड़ी हुकूमत ईंदी जेका अहिड़े क़िस्म जी जेका पॉलिसीज़ जोड़ींदी जेका आबादगार जे फेवर में हूंदी? हीअ त हिन वक़्तु ताईं जेके शयूं आहिनि, उहो कमंद हुजे, कणिक हुजे, कहिड़ी सब्ज़ी हुजे, कहिड़ी फ्रूट हुजे, उहो सभिनी जो फ़ाइदो वञी मिडलमैन खे, स्टॉक वारे खे, उन ॾोकड़नि वारे खे पए थो, जॾहिं त जेको माण्हू रिस्क ते। कमाल साहब असांखे हींअर अंबनि में जॾहिं हिकिड़ो आबादगार आहे जेकॾहिं 50 खां 60 एकड़ जेकॾहिं हुनजो मैंगो जो ऑर्चर्ड हो त उनखे 1 करोड़ 1.25 करोड़ जो ॾंडो लॻो आहे। सही। इम्पोर्ट पंहिंजो एक्सपोर्ट न हुई, ॿियूं शयूं न हुयूं, वापारी भॼी विया हलिया, कंहिंखे तव्हां ॾियूं। सही। उन खां पोइ कणिक जी सीज़न में तव्हां ॾिसंदो या टीवियुनि ते ईंदा आहियूं या होॾां पिया मुज़ाहिरा कंदा आहियूं। गवर्नमेंट खे छा करणु घुरिजे त हिकिड़ो त हिननि चार्जूं ॾेई छॾियूं आहिनि, हिकु हिकिड़े डिपार्टमेंट जूं, हिकु हिकिड़े माण्हू वटि 4-4 चार्जूं आहिनि। पंहिंजो हिकिड़ो डिपार्टमेंट नथो हलाए सघे, उहो 4 चार्जूं रखे वेठो आहे। ठीकु आहे। तंहिंजे करे माण्हू हिननि खे अहिड़ा आणणा पवंदा जेके एग्रीकल्चर फ्रेंडली हुजनि, एग्रीकल्चर खे अंडरस्टैंड कंदा हुजनि। इस्माइल राव साहब जी अंडरस्टैंडिंग सुठी आहे, पर मूंखे लॻे थो इस्माइल राव साहब जेको आहे सो बेवस आहे। वरी एग्रीकल्चर जी पाण में कोऑर्डिनेशन कोन्हे, न त इहे 2 खाता इरिगेशन एग्रीकल्चर ये 3 पाण में कोऑर्डिनेशन हुजे, पर हींअर का बि न आहे। इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन टुटी वई आहे, जंहिंजे करे ॾिसजे पेशावर जो क्राइसिस, सिंध जो क्राइसिस, हर हंधि क्राइसिस हूंदा। सही। अली साहब असांखे आख़िर में ॿुधाइजो त इन सूरत हाल में कणिक जी जेका पाण जीअं त डिस्कस कयूं पिया त जेकॾहिं वरी इम्पोर्ट थी वरी महांगी कणिक जेका उहा असां ताईं पहुचंदी, इन सॼी सूरत हाल में सिंध हुकूमत खे, वफ़ाक़ खे कहिड़ा क़दम खणणु खपनि जो मार्केट जेका आहे जंहिं वक़्तु ज़मींदार हारी जेको आहे विकिणे थो, उन कंडीशन में जेका आहे अघ जेके आहिनि उहे आख़िर ताईं ॿिए फ़सुल लहण ताईं ओसि ताईं रहनि? साईं आउं तव्हांखे ॿुधायां, पहिरीं छा कनि, ही यकदमि सेंटर खोले आबादगार खे फ़ाइदो ॾियनि त आबादगार खे रेट सुठो मिले ऐं एजेंट खां सवा मिले, सिधो रेट मिले, बाज़ार सुठो सिधो मिले। चंदीराम, दौलतराम इहे विच में न अचनि वापारी। फर्स्ट। सेकेंड, जेका ख़रीदारी करे थी 1.2 मिलियन 1.3 मिलियन, उहा स्टेट करे ऐं सप्लाई करे कोटा मुताबिक़ जेका थींदी आहे सा फ्लोर मिल्स खे, त बाक़ाइदा उनखे सुठे नमूने सां रेगुलेट करे। सेकेंड। थर्ड, जेकॾहिं डिस्ट्रिक्ट विच में, मुंहिंजो ज़ाती पंहिंजो ख़्यालु आहे नंढो आबादगार, त डिस्ट्रिक्ट विच में जॾहिं कणिक जी शुरूआती सेल पई हलंदी आहे आबादगारनि जी, त उन वक़्तु बेन न हणे। बाक़ी जीअं ई सीज़न महीनो ख़तमु थींदी आहे त पोइ इंटर प्रोविंशियल ऐं इहो जेको स्मगलिंग इहो बंदि करे, छो जो पंजाब में 70% थिए थी ऐं वरी बीमारियूं जेके येलो लीफ इन जे करे नुक़सानु उते थियो आहे।
ऐं अफ़गानिस्तान जी स्मगलिंग रोकजे, ॿिए हंधि रोकजे, तॾहिं वञी इहे मसइला तव्हांजा हल थींदा। तंहिंजे करे इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन बि सख़्तु हुजे, फेडरल मिनिस्ट्री ऐं हिते जी एग्रीकल्चर ऐं फूड मिनिस्ट्री हुन सां बिल्कुलु राब्ते में हुजनि, झेड़ा ऐं फॾा न हुजनि सियासी। वॾी महिरबानी अली साहब, वॾी महिरबानी अवांजी। ऐं मुख़्तलिफ़ पासनि सां गॾोगॾु फेडरल ऐं सूबाई जेके खाता आहिनि उहे घटि में घटि ऑन बोर्ड हुजनि, उन्हनि जी कोऑर्डिनेशन जेका आहे उहा ठीकु हुजे ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मौक़नि ते अहिड़े क़िस्म जा जेके कलम 144 लॻाया वेंदा आहिनि, जॾहिं उहा शइ आबादगार खे फ़ाइदो ॾींदी आहे त उन वक़्तु उहे शयूं बैन हूंदियूं आहिनि। जॾहिं आबादगार खां निकिरी उहा थर्ड पार्टी वटि हिकिड़ी शयूं पहुचनि थियूं, जिन्स पहुचे थी, त उन वक़्तु उहे जेके कलम 144 लागू थियल हूंदो आहे, बैन हूंदो आहे, उहो ख़तमु थींदो आहे ऐं उहो फ़ाइदो जेको आहे उहो वञी उन थर्ड मैन खे जेको आहे सो पवंदो आहे, उन पेढी वारे खे पवंदो आहे। उन सूरत हाल जे करे बि जेको आहे असांखे इनिशियल स्टेज में जेको असांजी ज़मीनदार हारी आहे उनखे नुक़सानु पए थो। हुकूमत खे, वफ़ाक़ी हुकूमत, थोरे सूबाई हुकूमत खे फौरी तौर ते इन्हनि तरफ़ ध्यानु ॾियणु खपे ऐं उन्हनि इदारनि ते हिकिड़ो वॾो सुवालु आहे त उन्हनि इदारनि जे हूंदे इहा कणिक जेका आहे उहा कंहिं हिकिड़ो माण्हू को खीसे में या कंहिं थैली में या कंहिं छापर में खणी ॿाहिरि कोन पियो वञे, पर उहे ट्रकूं जेके आहिनि उहे हज़ार ऐं ॿोरियूं जेके आहिनि उहे सूबे जी बॉर्डर खां ॿिए सूबे पहुचनि थियूं, ॿिए सूबे जी बॉर्डर खां ॿिए मुल्क पहुचनि थियूं ऐं यकीननि उहो कंहिं अहिड़ी जॻह तां कोन हूंदो जितां हिकु ॿोरी जेका आहे वञी सघे। उन्हनि ते पिणु सुवालु आहे त उहे पंहिंजे मुफ़ाद जे ख़ातिर जेकॾहिं इहो हिकिड़ो एॾो वॾो जेको आहे धंधो हिकिड़ो शुरू थिए थो त उन खां पोइ ज़ाहिर आहे त मुल्क खे कणिक जेका आहे इम्पोर्ट करणी पवंदी, ॿियूं शयूं इम्पोर्ट करणी पवंदियूं, जंहिंजे करे हीअ गुरबत असां वटि जेका आहे हद खां पोइ वधंदी पई वञे। महांगाई जेका आहे उहा रुकजण जो नालो ई नथी वठे। इन्हनि समूरनि शयुनि ते ध्यानु ॾियणो पवंदो। ज़राअत उहा शुबो आहे जेको मुल्क खे जेको आहे पंहिंजे पेरनि ते बीहारे सघे थो, मुल्क जे माण्हुनि खे रोज़गार ॾेई सघे थो, जंहिं तरफ़ ध्यानु ॾियण जी सख़्तु ज़रूरत आहे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान कमाल लाशरी खे ॾींदा इजाज़त। अलाह वाही।